अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे, इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। दोस्तों तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त छा शाकिर ख़ान खे जाबिर ख़ान यकीन ॾियारे सघंदो त इहो सॼो कमु सावल ख़ान जो आहे। छा हसीना बेगम ऐं रूंडो पाण में हिकु थी वेंदा ऐं हिकु ॻाल्हि लिॿियंदा ऐं शाकिर ख़ान खे यकीन ॾियारे सघंदा। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दोस्तों जीअं त ईंदड़ एपिसोड में पंजाबी ड्रामा जे ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त वॾेरो शाकिर ख़ान जाबिर खे घुराईंदो ऐं जाबिर ख़ान खां सॼी हक़ीक़त पुछण जी कोशिशि कंदो। जाबिर ख़ान हुनखे अहिड़ा ते ॾटा ॾींदो ऐं हुनखे चवंदो त इहे जेको कुझु आहे इहो सॼो कमीनो वॾे इन सावल ख़ान जो कमु आहे। सावल ख़ान कॾहिं बि तव्हांखे इहो महसूसु ई न कराए सघंदो त को माना तव्हांजे बाबा यानी डूंगर ख़ान जो को क़ातिल उहो आहे। इहो सॼो कमु सावल ख़ान जो आहे, छो जो सावल ख़ान तव्हांखे अहिड़ी पटी पढ़ाए छॾींदो जो तव्हां हुन ते यकीन ई कोन करे सघंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो शाकिर ख़ान होॾां हसीना बेगम ऐं रूंडे खे बि घुराईंदो। हसीना बेगम ऐं रूंडे जूं ॿिन्हिनि तरफ़ूं ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं होॾां जाबिर ख़ान जूं बि ॻाल्हियूं ॿुधंदो। पोइ इन मेन जेको मक़सदु आहे ॻाल्हि जो तत कढंदो त आख़िर मुंहिंजे बाबा डूंगर ख़ान ऐं मुंहिंजे बारावल ख़ान जो दुश्मन केरु आहे। हीउ लिकल असांजो दुश्मन आहे केरु जेको असां सां दुश्मनी करे रहियो आहे। उन खां पोइ हुनखे सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी ऐं शाकिर ख़ान पोइ शुराती क़दम खणंदो। यानी चवण जो मक़सदु इहो आहे त हे जेको ड्रामो हलायो वियो आहे हिकु बहितरीनु अंदाज़ सां त पहिरियां ड्रामे में हूंदा हुआ त मतिलबु वॾेरनि खे ख़बर अञा पवंदी कोन हुई, माना को शक जे मुताबिक़ त पहिरियां मारे छॾींदा हुआ। हाणे हिकु पढ़ियल लिखियल नौजवान खे माना इन करे छॾियऊं त माना सही तरह ॻाल्हि जी तशवीस कजे, ॻाल्हि खे सही तरह माना जांचा कजे, उन खां पोइ मतिलबु फ़ैसिलो कजे। हिकु बहितरीनु मतिलबु अदाकारी जेको हिकु एक्टिंग जेको वॾेरे शाकिर ख़ान खे ॾिनो हिकु बहितरीनु रईस जे मुताबिक़ ॾिनो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हां खे कीअं लॻो, जेकर पसंदि आयो हुजे महिरबानी करे पंहिंजो कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। अल्लाह हाफ़िज़।